एक हदीस बुधो पहिरी पो मां कुरान करीम जे आयत जे तर्जुमे ते थो अचा। एक हदीस बुधो कहिड़ी मदीने पाक जे मस्जिद नबवी में वेही करे मदीने जे मीर फरमायो कयामत जो ॾींहुं थींदो। तवज्जो कहे फरमायो चो मदीने जे साईं फरमायो कयामत जो ॾींहुं थींदो अल्लाह जे तरफ खां हिसाब किताब थींदो। जी मुंहिंजा आका हुजूर फरमा जन्नती जन्नत में वींदा जहन्नमी जहन्नम में वींदा। जी मुंहिंजा आका फरमाए केर थो चो मदीने जो मीर ॿुधे केर थो चो अमीर उमर अबू बकर उस्मान अली तलहा ज़ुबैर खतीब मदीने जो साईं जमायत मुझे हुजूर जे बचड़न जी ऐं हुजूर जे सहाबा जी आ। मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफा तो ऐलान करे तव्हां के ॿुधायां एतरे में जन्नती जन्नत में वींदा जहन्नमी जहन्नम में वींदा। ज़ाहिरा जॾहिं ॾुखी महल थींदी आ जॾहिं मींहुं वसंदो आ त घर जे वॾे खे कंहिंजो ख़्याल हूंदो आ। गाल ॻाल्हायो छा थी वियो अथव जेको वॾो हूंदो आ उनखे सभिनी बचड़न जो ख़्याल हूंदो आ। पंहिंजे न्याणियुनि जो ख़्याल पंहिंजे पुटड़नि जो ख़्याल पंहिंजे बनीअ जो ख़्याल पंहिंजे ढोरनि जो ख़्याल छो त जंहिंजे ज़िमे जेकी कुझु हूंदो आ ॾुख जे महल ते उनखे ख़ासि उहो यादि हूंदो आ त पोइ महशर जो मैदान हुजे उम्मत हुजूर जी हुजे ॾे ख़बर उते ख़्याल करण वारो को ॿियो हूंदो या अम्मा आमिना जो लाल हूंदो। मुझे मदीने जे मीर फरमायो काफी टाइम खां पोइ मुंहिंजो प्यारो दोस्त अदो अली हैदर भिरिया रोड खां आयो। केतरन दोस्तन जो तव्हांखे तारीफ़ कराए त किथां किथां खां तव्हां हिकिड़ो हमरा वेठो आहे कुंड में सॾु कयो मां आयो हेॾे कोन तव्हांखे अंदाज़ो ई कोन त उहो अरबी ईअं ॻाल्हाईंदो जीअं मां सिंधी बि कोन ॻाल्हाईंदो आहियां। एॾो वॾो कारी आहे एॾो वॾो आलिम आहे जेको दुबईअ में बि पेश इमाम रही चुको आहे। बस उनके वो पाण के लिकाइंदो मां भी लिकायांसि। ठीक है अजीज दोस्तों मुझे मदीने जे मीर जा दीवानो मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हिकड़े मुझे उम्मतीअ खे तवज्जो कयो कंहिंखे हिकड़े मुझे उम्मतीअ खे मलाइका जहन्नम में वठी वींदा। मां मदीने जे साईं फरमायो मां मुस्तफा जी निगाह पवंदी हुकुम कंस मलाइकन खां पुछंदुसि काॾे आका हिन जूं नेकियूं खुटी पयूं हन गुनाह वधी विया हन। अल्लाह जो हुकुम आहे जंहिंजा गुनाह घणा उनखे जहन्नम में वठी वञो। मुंहिंजो मुस्तफा फरमाईंदो मोटी हलो हली गुनाह सवाब वरी तोरियो। मां जेका न ॻाल्हि कयां उनखे ईअं न सम्झो त को पाड़े जो मुल्लो हो ठका हणी वियो। वञी कंहिं मुस्तनद आलिम खां पुछिजो उहो कहिड़े बि फिरके जो हुजे देवबंदी हुजे बरेलवी हुजे अहले हदीस हुजे शी हुजे ॻाल्हि जेका ही फ़कीर कंदो इंशाअल्लाह ताला ॻाल्हि वज़नाइती पक्की ॻाल्हि। बहराड़ी जो माहौल आहे इन करे मां यका हेठ फलाणो किताब फलाणो सुफ़ो फलाणो पेज न मुंहिंजी मारूअड़ा जेका ॿोली सम्झनि उन्हनि खे इहा ॿोली सम्झाए। मुझे मदीने जे मीर फरमायो फरिश्तो जी अल्लाह जा महबूब मोटी हलो छो त मुंहिंजा दोस्त अल मुल्क यौम इज वल वज़न यौम इज़निल हक। अल्लाह कुरान में फरमायो त क़यामत जे ॾींहुं तराज़ू लॻंदो वरी हली तोरियो मलाइका ईंदा हुजूर भी ईंदो ओहो जेको जहन्नम में वञे पियो गुनाहन जे करे ओहो बि चिपड़ी करे निमाणो लॻो बीठो हूंदो। मलाइका अर्ज़ कंदा मौला तुझो महबूब थो चवे केर थो चवे ॻाल्हायो मुसलमानो ॻाल्हायो इन ज़ुबान ते टाका न हणो यादि रखो चपड़ा चोरियो तुझो सुहिणो राज़ी थी पवे। मलाइका चवत मुंहिंजा मौला तुझो महबूब थो चवे त हिन जा अमल वरी तोरियो
जेको तो रब जो हुक्म हुजे मुझो अल्लाह जवाब दींदो। मां अल्लाह जो हुक्म त इहो ही हुयो त वज़न घट थियन नेकियूं त जहन्नम में वठी वञो, जेकॾहिं वधन नेकियूं त जन्नत में वठी वञो। पर जे मुझो महबूब चवे थो त पो देर न कयो, जिए मुझो मुस्तफा चवे तव्हां भी इएं कयो। मलाइका चवंदा मौला तुझो हुक्म त हुयो त तोरे पो वठी वञो। बेनियाज़ रब फरमाइंदो तव्हां मां अल्लाह जे उन क़ुरान करीम खे न ॾिठो आ छा, जेको मां अल्लाह दुनिया जे अंदर पंहिंजे महबूब मुस्तफा सां वाइदो कयो हो। वलसौफ युतीक रब्बुक फतरदा। ओ मुझा महबूब एतिरो तोखे ॾींदुस जो तू राज़ी थी पवंदे। फरिश्तो मां रब जो कलाम सचो वा, मां रब जो वाइदो सचो आ। मां पंहिंजे महबूब खे नाराज़ को न कंदुसि, जीअं मुझो मुस्तफा चवे थो ईअं करे वठो। ॻाल्हि ॾाढी वज़नाइती थो चवां, ख़ुदा करे तव्हांखे सम्झ में अचे। अल्लाह जे महबूब जे हुक्म ते नेकियूं ऐं गुनाह वरी तराज़ूअ में, वरी भी नेकियूं खुटी पवंदियूं, गुनाह वधी वेंदा। जागो था, वरी भी नेकियूं खुटी पवंदियूं, गुनाह वधी वेंदा। मलाइका चवंदा अल्लाह जा महबूब हाणे पंहिंजे निगाह सां पाण दीदार फरमायो। मुंहिंजा महबूब हिन जूं नेकियूं वरी भी खुटी पयूं, हे गुनाह वधी विया, हाणे इजाज़त ॾियो हिन खे वठी वञो। आए है ओ महशर दिहाड़े, हिकिड़ो शेर आयो आहे चढ़ी चवां। ओ महशर दिहाड़े मुझो सजण ॾिसजां, ओ कीअं रंग थो लाए ॾोही छॾाए, बुरा बख़्शिराए वंड वंडण ॾिसजां। ओ महशर दिहाड़े ओ मुझो दिल भरो ॾिसजां, महशर दिहाड़े ओ मुझो सजण ॾिसजां। तहां नातो खोड़ ॿुधियो न, महताब अहमद वियो पे ॿुधायो आहे न नातो। मां अॻिते थो वधां। मुंहिंजे मदीने जे मीर जा आशिक़ो, मुंहिंजा मदीने जा साईं हिकिड़ी नंढड़ी पर्ची कढंदा, उहा नेकिन वारे पासे रखंदा। जागो जेका वणे मथे खां पुछी वञी तसल्ला कजो। मुंहिंजा मदीने जा साईं पर्ची खणंदा, उहा उन जे नेकिन जे पलड़े में विझंदा। उन पर्चीअ में एतिरो त वज़न हूंदो जो गुनाह टंगजी पवंदा, कांटा टुटी पवंदा। मलाइका निहारे, मलाइका निहारे उन खुश नसीब खे चवंदा मुबारक थई तुझो कम थी वयो, मुबारक थई तुझो कम थी वयो। ओ मुझा मुसलमान भाइरो, उन महिल अल्लाह जो हुक्म थींदो जन्नत ॾे वठी वञो। हाणे थोड़ो तकड़ो थो हलां ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ। मलाइका जन्नत में वठी विया, उहो मुंहिंजे हुज़ूर जो दीवानो त जन्नत में वियो हलियो, लेकिन ॻाल्हि पंहिंजी जॻह ते रहिजी वई। छो त मां ठकाव ॾींदो ई न, ॻाल्हि सम्झाए पोइ हलंदो हां। लिखण वारा केर हुया, चओ मलाइका। जवाब ॾियो, लिखण वारा केर हुया? व इन अलैकुम लहाफिज़ीन किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून। जॾहिं मलाइका नेकियूं भी लिखण वारा हुया, जॾहिं गुनाह भी लिखण वारा हुया, इहो कहिड़ो सवाब हो जेको न की सवाबन वारे ॾिठो, न की गुनाहन वारे ॾिठो।
अखियूं खोलियो कलमे पढ़ण वारा मुसलमानो, ओ मुझे हुजूर जा दीवानो, हिकड़ो जुमलो भी जिंदगी तब्दील करे सके थो। जे हिकड़ो जुमलो भी न सजण साईं जे चरे मस्ताने जो समझी वयो, खुदा जो कसम खणी थो चवां, महीना कोन लगंदा ॾींहनि में ॾिसंदो हूंदो त साॻिया, पर अंदर वारो पखी कुछ ॿियो थी वेंदो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक छा हुयो जेको मलाइकन खे नजर कोन आयो। कंहिंखां पुछो जो जेॾी महिल मलाइकन चयो मुबारक थई हल जन्नत में, उन जे अखड़नि में लुड़क लड़ी आया, चवे थो पोइते थियो जन्नत में। पो अग में मां पंहिंजे महबूब जे कदमन खां चुमी पुछां त सही, महबूब मुंहिंजा उमरा बि तुरी विया, मुंहिंजा हज बि तुरी विया, मुंहिंजूं ज़कातूं बि तुरी वयूं, मुंहिंजूं नमाज़ूं बि तुरी वयूं, मुंहिंजूं ख़ैरातूं बि तुरी वयूं, सभई जेके अमल मूंखे यादि आहिनि उहे मिड़ई मुंहिंजा अमल तुरी विया, नेकियूं खुटी वयूं। या रसूल अल्लाह, अगर मूंखे यादि हुजे हा त मां एहतिजाज कयां त मुंहिंजो अमल ही रुकिजी वियो। आका ही कहिड़ो मुंहिंजो अमल आ, या तो मुस्तफ़ा जी करम नवाज़ी आ। मुझे करीम मुस्तफ़ा जे ज़ात फरमायो, उहा घड़ी यादि कर, उहा घड़ी यादि कर, तोखे निंडड़ी अची रही हुई, जुबान तुझी खामोश हुई, तुझे अखियुनि में लुड़क हुया, तुझे दिल में मां मुस्तफ़ा ते दुरूद जारी हुयो। तो जुबान सां कोन पढ़ियो हो जो किरामन कातिबीन आए है। फारसी जे शेर चयो, मियां ने आशिको माशूक राज़ेस्त, किरामन कातिबीरा खबर ने आए है। ओ मुसलमान याद रखी छदे, मुझे रब जो ऐं उन जे बाने जो, मुझे मुस्तफ़ा जो ऐं उन जे उम्मतीअ जो हिकिड़ो अहिड़ो तालुक आ जो मलाइकन खे भी ख़बर कान पवंदी आ। हिकिड़ो बानो ॼाणदो आ, ॿियो उन जो करीम रब ॼाणदो आ। हिकिड़ो उम्मती ॼाणदो आ, ॿियो उन जो महबूब मुस्तफ़ा ॼाणदो आ। वो राबतो कहिड़ो आ, वो वास्तो कहिड़ो आ, वो ताल्लुक कहिड़ो आ, सॼी दुनिया खां लिकी छुपी करे, इन ज़ुबान खां भी छुपी करे, दिल जो दिल में, जियां न तूं पंहिंजे दिल में पंहिंजे यार खे यादि कंदो हुई त सुभाणे अखियूं बंदि हूंदियूं थई, बिस्तरे ते पियो हूंदो हुई, घरवारी भर में ख़बर अथसि त निंड्रा, दोस्तन में ही दोस्त भर में निंड्रा, पर तूं अंदर जो अंदर में जागंदे, अंदर जो अंदर में बिना आवाज जे पियो चवंदो हुई त सुभाणे दोस्त ॾे वञबो, दोस्त वटि मानी खाइबी, हीअं कबो हीअं कबो। कसम थे खुदा जो, वॾी उम्र वारा वेठा हो, जेॾी महिल दिलि सां कंहिंखे सारबो आहे उनखे हिॾकी थींदी आहे या कान थींदी आहे? थोड़ो जवाब ॾियो, थींदी आहे? घणा चवंदा कान थींदी आहे, जेके चवनि था कान थींदी आहे चवनि तव्हांखे खुदा दिलि ॾिनी ई कान्हे का, तव्हांखे कहिड़ी ख़बर। चमड़े खां पुछो, चवंदो आहे सिज आहे ई कोन को, सिज हूंदो आहे। जॾहिं कंहिंखे न हिॾकी थींदी आहे, अलाह ते सारियो न न न कोन, मो हाफ़िज़ कबीर सारियो न न न ईअं बि न, अते मिठल सारियो न न न न, अते अलाहदाद सारियो हा हिॾकी बंदि थी वई, अते अलाहदाद सारियो। याने दिल जो कनेक्शन दिल सां मिलंदो आहे, कंहिंजे दिल वारे खे यादि करण सां उहो आवाज़ टक टक जो बंदि थींदो आहे। जॾहिं आवाज़ बंदि थींदो आहे, अंदरों आवाज़ ईंदो आहे, तोखे इन यादि कयो आहे। जेकॾहिं यार यार खे दिल सां यादि करे त हिॾकी थी पवे, पर जे बानो पंहिंजे रब खे यादि करे त चओ अर्श जो दर खुली पवे।
बानो पंहिंजे रब खे याद करे त अर्श जो दर खुली पवे। जे गुलाम आका खे याद करे त जो गुंबज़ खज़रा जो दर खुली पवे। जिंदगी उन जी थे जेते अल्लाह राज़ी है, अल्लाह जो मिठड़ो महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम राज़ी है। जिंदगी इन शय जो नालो आहे। जिंदगी मौत बा अलग शयूं हन। जिंदगी छाखे चइबो आहे, मौत छाखे चइबो आहे? जो जिंदगी उन खे चइबो आहे जंहिंते न हुज़ूर जे प्यार जी नज़र थी वञे, उन खे अल्लाह हमेशह वारी जिंदगी अता करे छॾे। अबू बकर जो नालो अब्दुल्लाह हुयो, निगाह थी वई हुजूर जी, अबू बकर सिद्दीक़ अकबर बणजी वियो। हलो वदन साहबिन खे छॾियो, हेठ अचो, लही अचो हेठ। हज़रत उवैस करनी ॿुधो थव? जवाब ॾियो, ॿुधो थव? हुन जे अंदर में हुजूर जो प्यार हुयो। अम्मड़ कुराड़ी हुई, अखिन खां नाबीन हुई, नाचू चारींदो हो। अम्मड़ सां एतिरो त प्यार कंदो हो जो अम्मड़ खे छॾे काॾे निकिरी कोन सघंदो हो। पर गॾो गॾो हुजूर जो प्यार एतिरो हुयुसि दिलि में जो हिन अखियुनि तां लुड़क सुकंदा ई कोन हुया। ओ मुसलमानो, हज़रत उवैस खे एडो मदीने जे मीर सां प्यार हुयो। अबू बकर सिद्दीक़ गवाही थो ॾे, उमर फारूक गवाही थो ॾे, उस्मान ज़िन्नूरैन गवाही थो ॾे, अलीउल मुर्तज़ा गवाही थो ॾे, हुजूर जा सहाबी गवाही था ॾियनि। हुजूर सां गॾु हुयासीं, मस्जिद नबवी मां हीअं निकितासीं, अचानक हुजूर यमन ॾे निहारे। पंहिंजा कमीस जा बटण कोन हुया, जेके कांटा लॻल हुया उन कांटन खे हीअं करे केर पियो खुशबू सूंघे, जो जंहिंजे कदमनि जे मिटीअ खे रब मुश्क अंबर खां वधीक खुशबूदार बनाए छॾियो। हो मुझो मदीने जो मीर खुशबू पियो सूंघे। सहाबा हैरत में अची विया, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, महबूब राज़ कहिड़ो आ? मदीने जे मीर ॿुधायो, यमन में अल्लाह जो आशिक रहंदो आ। उन अल्लाह जे आशिक जे इश्क जी खुशबू मां मुस्तफ़ा मदीने में सूंघी रहियो हां। जागो था, कॾहिं बि हुजूर जे अंगण ते कोन आयो हो। जीजल अम्मड़ जे खिदमत में वेठो हूंदो हुयो। अम्मड़ नाबीन हुई, वक्त वधी वेंदो। बस था कयूं, या थोड़ी गाल बस अॻिते वधाए वठो। अम्मड़ जीजल पंहिंजे बचड़े जा सुॾका ॿुधंदी हुई। हिकिड़े दफ़े अम्मा थी चए, बच्चा ॾे ख़बर, एतिरो रोई छो थो? अम्मा जे दिल जी ॻाल्हि थी पुछी त मुंहिंजो जिस्म तो वटा, दिल मुंहिंजी महबूब मुस्तफ़ा वटा। ओ मुझी जी जल मिठड़ी अम्मा, ओ मुझी सुनी अम्मा, दिल में तड़पई तमन्ना है त अल्लाह उहो ॾींहुं कॾहिं कंदो जो अखिड़ियूं उवैस जूं हूंदियूं, साम्हूं चहिरो मुझे मुस्तफ़ा करीम जो हूंदो। मां हूंदी आ, चओ मां, जवाब ॾियो मां बा हूंदी आ। इन करे आशिक चवंदा आहिनि, जी जल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे, सुहिणी मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे। अबो भी अबो आ, अबो भी अबो आ, पर माओ माओ आगे, पर माओ माओ आगे। जी जल मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे, सुहिणी मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे। पींघे में सुम्हारे ॾिनई
नहीं लायला जुलोलियूं पीके में सुमारे नहीं लायला जुलोलियूं हंज में बेहारे सेखारिया ई बोलियूं हंज में बेहारे सेखारिया ई बोलियूं पंहिंजे बचन ला पंहिंजे धीअरन लाइ अमड़ दा जठा है पंहिंजे पुटन लाइ पंहिंजे पुटन लाइ अमड़ मोड़ ठागे जीजल गान ठागे जीजल मां जहिड़ो यार मिट ॿियो कोन आहे सुणी मां जहिड़ो मिट ॿियो कोन आहे बेशक अबो भी अबो आ अबो भी अबो आ पर माओ माओ आगे अदा माओ माओ आगे जीजल मां जहिड़ो मिट ॿियो को नाहे हज़रत उवैस करनी अम्मड़ जे इश्क में मोहब्बत में वेठो आ छो त अम्मड़ अखन खां ना बीन अम्मड़ अखन खां मां थी पुछे बचड़ा एडो जह पिरीअ सां प्यार थो करी वञी छो नथो अम्मा इन करे नथो वञा त तो जीजल जी खिदमत केर कंदो अखियूं खोलियो मुसलमानो अखियूं खोलियो त हिक अम्मड़ जो मकाम केतिरो आहे होॾा हुज़ूर जे इश्क में चरियो लॻो पियो आहे हुज़ूर जे मोहब्बत में दीवानो लॻो पियो आहे एतिरो दीवानो जो हुज़ूर मदीने जो मीर चवे मूंखे यमन मां अल्लाह जे आशिक जे इश्क जी खुशबू थी अचे होॾा अम्मड़ जो एतिरो फरमान बरदार आहे चवे थो अम्मा वञा त सही हुज़ूर जो दीदार लाइ पर तुंहिंजो ख्याल पोयां केरु रखंदो मुंहिंजी अम्मा तुंहिंजे करे नथो वञा त मतां मुंहिंजी अम्मा खे तकलीफ़ पहुचे मुंहिंजो मुस्तफ़ा मयार ॾेई मोटाए न छॾे असां अम्मड़ खे अम्मा कोन सॼो टे टे हज पिया कयूं अब्बे सां ॻाल्हायूं कोन पंज पंज हज था कयूं बहड़े वाह पुट मस्जिद में वेठा क़ुरान कंहिं कम जो कोन अथई भुलिजी पियो हई जे जीजल अम्मड़ राज़ी न थई दिल पर पीउ राज़ी न थई सॼी ज़िंदगी मक्के में वेही काबे जे साम्हूं सजदा ॾे हिकिड़ो सजदो बि क़बूल कोन हुजूर जे रोज़े ते वेही दुरूद पढ़ सॼी उम्र पर जे जीजल अम्मड़ तोखां राज़ी नाहे त मुंहिंजो मुस्तफ़ा तुंहिंजो हिकिड़ो दुरूद बि क़बूल न कंदो पर पंहिंजे ॻोठ में वेठो हुज जीजल जा कदम पियो चुम कुराड़े अब्बे ॾे ॾिसी पियो बुरक हो थकिजी अचे तूं ज़ोर ॾा ॾेई मिटीअ वारनि पेरनि खे चुम ख़ुदा जो कसम तूं मिटीअ खे चुमंदे रब तोखे जन्नत जी खुशबू नसीब फरमाई घर वेठे अब्बे अम्मा जी खिदमत कर त तोखे अल्लाह मां तोखे अञा समझाया अल्लाह कुरान में फरमायो ओ ईमान वारो जी मुंहिंजा मौला जॾहिं तव्हां निमाज़ में हुजो हा मुंहिंजा मौला मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सॾड़ो करेव हा मुंहिंजा मौला निमाज़ खे छॾे मुंहिंजे महबूब ॾे हलिया वञिजो हा मुंहिंजा मौला हुकुम कंहिंखे थियो चो ईमान वारनि खे जल्दी चो कंहिंखे हुकुम थियो ईमान वारनि खे कंहिंखे हुकुम थियो निमाज़न के मुझो हुजूर सडड़ो करे निमाज छदे हलिया वंजो मुझे मदीने जे मीर फरमायो मां मुस्तफा निमाज पढ़ दो हुजा या पढ़ाई दो हुजा मुझी अम्मड़ मुखे सद करे ओ बचड़ा मोहम्मद मुझी जी जल अम्मड़ मुखे सडड़ो करे ओ बचड़ा मोहम्मद तमा मुस्तफा तो बुधाया मां निमाज छदे चवा जी मुझी मिठड़ी अम्मा अखियों खोलियो मुसलमानों
दिल जी दरिया के खोलियो मुसलमानो ईमान वारन के हुक्म थियो त हुजूर सद करे नमाज छदे अचजो मुजो मुस्तफा तो चवे मां मुस्तफा नमाज पढ़दो हो जा या पढ़ाईंदो हो जा मुजी जी जल सदड़ो करे मां मुस्तफा नमाज छदे पांजे अमड़ के जी जी चई वञा हालांकि तव्हां भी जानो था मुखे भी खबर आ दुनिया जी तारीख आदो आ त मुजा महबूब अञा 7 सालन जा हुया जो मुझे महबूब जी अमड़ भी दुनिया छड़ी चुकी हुई मंजर कुछ बियो आ पो हुजूर छो फरमायो इन हुजूर पंहिंजे उम्मत जे आशिकन के बुधाण चाह्यो त खबरदार थी जो अमड़ के नाराज थियण न दिजो अब्बे के नाराज थियण न दिजो मुजा दोस्तो हजरत उवैस करनी अमड़ जे खिदमत में वेठो आ अमड़ चवे थी भला हाणे ही कर बच्चा तोखे हिकड़े ॾींहं जी मोकल थी ॾियां तेज घोड़े उठ ते चढ़ी वञ महबूब जो दीदार करे मोटी आ पर जे महबूब न हुजन त टिकी न पइजा हाज़िर मुंहिंजी अम्मा अखियूं त खोल मुसलमान सालन जो सिकाय अल्लाह हुजूर जो दीदार जो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सिकाय अल्लाह उतां यमन मां अमड़ जारो सब कुछ रखी करे सुबह जो सवेर निकतो आ ट्रोड़ी 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 अचे मदीने में पहुतो आ जडी मल मझंद जो टाइम मदीने में पहुतो आ यार जो इम्तिहान निहार मुझा महबूब मदीने को कादे बाहर हलिया वया जडी मल मालूम तो करे मुझा महबूब का थे हन जवाब तो मिले तो हुजूर मदीने में ना हन बाहर हलिया वया तवज्जो कयो जेको सालन का हुजूर जे दीदार ला सिकी रहयो आ अमड़ इजाजत दिनिया पर अमड़ शर्त दिनो आ हाने मदीने में भी पहुतो आ हिकड़े पासे हुजूर जी मोहब्बत आई दीदार हिकड़े पासे जी जल अमड़ जो हुक्म आई प्यार बचड़ा रात न रह जा अकुल तो चवेस त वरिया नसीबा रात रही पो दिल थी चवेस त खबरदार थी मता अमर जो हुक्म पोइते करी मोजो महबूब मुस्तफा तो के मयार नहीं विझे तुझे दिल के जख्म अची वञने छा कयई उन जो उन महल बरी सिर्फ अम्मा आयशा सिद्दीका दे एतरो अर्जलो कराई त अम्मा बस मुखे एतरी रुगी इजाजत मिले मुजी अम्मड़ पर्दे में हुजे त मां उहा रुगी जगह दिसा जे जगह ते मुजो मुस्तफा करीम आराम फरमाई जागो था अम्मा आयशा सिद्दीका सुहणी इजाजत दिनी त यमन खां आयो आ अंदर आयो मुझे महबूब जे उन आराम करण वारी जगह ते निहारे करे अदब में हथड़ो भी नथो लाए पंहिंजा लुड़को ते लाड़े करे इश्क के मजबूत करे मोटियो रुवंदो आयो रुवंदो मोटियो जेडी मन पहुतो अम्मा सलाम अलैकुम मुझा बचड़ा उवैस अची वई वालेकुम सलाम ओछ गरू जी हा बुजी जी जल अम्मा तुझो उवैस अची वयो आ मां थी पूछे उवैस अग में सिकदो हुए रुवंदो हुए तदे त समझ में गाल अचे पई अज त मु तोखे मोकल दिनिया महबूब जो दीदार करे आयो आ अज छो थो रही ओछ गरू दई तो चवे ओ मुझी जी जल अम्मा ओ मुझी मिठड़ी अम्मा मदीने में पहुंच से महबूब कौन होया तो जी जल हुक्म कयो हो उवैस रात टिकी न पै जा इकड़े पासे तो जी जल जो हुक्म हुयो इकड़े पासे अंदर में इश्क जो आड़ा हुयो ओ मुझी अम्मा उन इश्क जे आड़ा के वरी बारे मोटा खणी आयो से तो जी जल जो हुक्म को न टारियो थमे जदे अमड़ जे कनन ते गाल पहुती त माओ माओ दिया जागो था मुसलमानों अमड़ जी झोली खजी वई नाबीन अमड़ जी झोली खजी वई मौला ओ मुझा करीम रब जे एक अमड़ जी दुआ एक बच्चे ला कबूल करी थो त मौला जी न मुझो बचड़ो मां अमड़ जो हुक्म मनी करे महबूब जे इश्क में तड़पी रहयो आ मौला कयामत जे अचण ताई हुजूर जे उम्मत के हुजूर सा प्यार करण वारन के मुझे बचड़े जो नालो बुधी इए ही उन्हन जे दिल में तड़प पैदा कजा हुजूर जे इश्क ही प्यार
एक अम्बड़ जी दुआ रब कबूल करे छड़ी 1400 साल गुजरी वया अज भी उवे सजे प्यार जो नालो आशिक बुधंदा हन त दिलियूं फिसी पवंदियूं मुझा मुसलमान भाइरो बस तकरीर खत्म थी वई सजो मौजू मुकम्मल थी वयो इहो ही मौजू इहो ही मकसद त जेकर चाही थो त मुझो मुस्तफा मुवट लीड़ो पाए त ओ बुलिया जे रब नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी हिन कोठीअ खे सोना खोल हिन मां किन कढ हिन मां गंद कढ झेड़ा खत्म कर कूड़ खत्म कर ठगी खत्म कर अल्लाह कंदो हिते को व्याजी न हुंदो इंशाअल्लाह ताला पर खुदा न खास्ता जेकर को आहे त उनखे सजण साईं जो फ़कीर बई हथ ॿधी करे थो चवे त चरियो नथी नुकसान जो सौदो न कर फायदे जो सौदो तोखे कुरान रब जो सॾे रहियो आ छा ॾींदई हिकड़ी बोरीअ जी 1.5 बोरी वठंदे 1.5 जूं 2 वठंदे 2 जूं 3 वठंदे रब्बे काबा जो कसम रब जो कुरान थो चवे मन जा बिल हसनत फलहू अशरु अमसालिहा तू कह मजलूम मिस्कीन के हिकड़ी बोरी ॾींदे बोले 2 बोरियूं वठंदे भला 3 वठंदे भला 4 वठंदे भला 5 वठंदे रब जो कुरान थो चवे मां रब जे रज़ा जे लाइ हिकड़ी बोरी गरीबन खे दे मां रब तोखे 10 बोरियूं अता करे छॾींदुसि मुसलमानो रब जो कुरान सचो आहे या न आहे अल्लाह जो कुरान सचो आ व्याज खां बचो व्याज जो कम न कयो व्याज उहो वठंदो आ जंहिंजो रब ते भरवसो न हूंदो आ जंहिंजो न अल्लाह ते भरवसो आ देर थी थिए न त कुरान वरी पढ़ा कुरान वरी पढ़ा बस मां टाइम ओवर थियो नमाज जो टाइम हाणे कणक पोखींदा हो न हलो कुरान पढ़ा तो अल्लाह से फरमायो मसलुल लजीन युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत 7 सनाबिल फी कुल्ली सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम मुझे अल्लाह फरमायो जेको मां अल्लाह जे राह में खर्च कंदो आ जेको मां अल्लाह जे रज़ा ला खैर कंदो आ गरीबन जी मदद कंदो मिस्कीनन जी मदद कंदो यतीमन जी मदद कंदो बेवाह औरतुन जी वाहर कंदो मुझे बेनियाज़ रब फरमायो उन जे खैरात जो मिसाल रब जो कुरान थो ॾे कुरान सचो अचो कुरान उन जे खैरात जो मिसाल रब कुरान में थो ॾे मसलुल लज़ीन युनफिकून अमवालहुम फी सबीलिल्लाह जंहिंमां अल्लाह जे राह में ख़र्च कयो उन जो मिसाल ईअं आहे कमसल हब्बतिन अंबतत 7 सनाबिल फी कुल्ली सुंबुलतिन मिअतु हब्ब जीअं को ज़मीन में हिकिड़ो दाणो उछलाईंदो आहे उन हिकिड़े दाणे मां अल्लाह 7 कौच तयारु कंदो हा उन 7 कौचनि में वरी 7 संग मां तयारु कंदो हा वरी हिकिड़े संग में मां अल्लाह 100 दाणा तैयार कंदो हां हाफिज़ कुरान वेठा हन रब जो कुरान खोलियो रब जो कुरान तो चवे हिकड़े दाणे मां 7 सला तैयार करे 7 संग तैयार करे 100 दाणा विझी करे हिकड़े दाणे जे एवज़ 700 दाणा ॾींदो हां इते अल्लाह पांजे सखा के खत्म न कयो अल्लाह फरमाए तो वल्लाहु वासिउन अलीम मां अञा बि वधाया मां इल्म वारो हां ॼाण वारो हां दे खबर एतरो केर तोखे ॾींदो व्याज वाधी केर ॾींदो कान मिलंदई वाधी अल्लाह जी ज़ात बाबरकात अदे अलहंदे जो ही हुजूर जे इश्क में कयल मीलाद पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए।